सेवाणी खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवाणी शहर के मुख़्तलिफ़ महलनि में वाटर सप्लाई के पानी की शदीद खोट। वाटर सप्लाई के पानी जो वॾो बहरान। सेवण के अवाम जो चवणु आहे त सन जो वॾो वज़ीर भी पानी जो मसलो हल न कराए सघियो आहे। सेवण जो अवाम पानी के लाइ सख्त परेशान है। सेवण के केतरनि मॉलनि में पानी अचण के बावजूद भी वाटर सप्लाई के पानी में प्रेशर न हुअण करे केतरनि मॉलनि में पानी न पहुंची सघियो आहे। सेवण के अवाम एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी सेवण ऐं वाटर सप्लाई सेवण के इंचार्ज का पानी प्रेशर से पहुँचाने की घुर कई है। अर्ज़ु आहे त जहिड़ो असांजे हिसाब सां जेको महीनो थी वियो आहे पाणी अचे ज़रूरु थो पोइ कंहिं महिल था मोकिलनि का ख़बर कोन थी पवे। प्रेशर एतिरो आहे ॼण जो कोई थोरो अॻियां ताईं जेको अचे थो बसि सेखनि ताईं उन खां मथे वधे ई कोन थो पाणी। असां राति जो बि निंडूं फिटायूं ॿ टे टे कलाक हेठि लही अचूं हलायूं मोटर मथां पाणी अचे पर का ज़रो न आहे पाणी अचे। हींअर मां हुतां घरां निकितो हिते छो हिते पाणी थोरो लीक थी वियो आहे इन लाइ वेठो आहियां त ॾिसां जेकर पाणी अचे थो त वञी मोटर हलायां सिर्फ़ु इन इंतज़ार लाइ। बाक़ी पैसनि लाइ त हर माण्हू अचे थो पैसा ॾे। हाणे ग़रीब माण्हू पैसा किथां ॾे। हिकिड़ो पाणी कोन ॿियो पैसा ॾे। हाणे मुंहिंजी हीअ उमिरि आहे जो मां पाणी भरींदुसि ॿाहिरां किथां पानी नथो हले हिन महिल खां वठी पानी नथो हले। राति जो 12 बजे चङा पाणी ईंदो उहो कोन थो अचे।